सचमुच मज़ो अची वियो, खिली खून वधायो। सो असां उमेश फेरवाणी खे जेको सदाईं अंग्रेज़ीअ में चवंदा आहिनि सिंधी एक्चुअली अंग्रेज़ ॼावा आहिनि ऐं हीअ त नए ज़माने जो छोकिरो आहे त हमेशह अंग्रेज़ीअ में ई जोक्स कंदो आहे, पर अॼु सचमुच वीचारे महिनत कई आहे। हलो वरी कुछ ॻाल्हियूं कयूं था पंहिंजे मुंहिंजे ज़ाल जे बारे में, मिठड़ीअ जे बारे में। फ़ोन कयोमांसि मां, हाणे ॿुधायोमांसि कि तुंहिंजे लाइ कुझु परफ्यूम्स आयूं आहिनि। चई मूंखां वधीक तव्हां ज़रूरत आहे। सोरे जे बारे में तव्हां मां ॿुधायोमांव, काफ़ी पको आहे। पार्क में न वेंदो आहे, चवंदो आहे 2 रुपया छो ख़र्च कयां। बिल्डिंग जे टेरेस जे मथां ई चकर खाईंदो आहे। हिकु ॾींहुं उथो पेर तिरकुसि, चोॾे मारे तो हेठि किरियो। किरंदे किरंदे किचन में ॾिठईं ज़ाल बीठी आहे। चयांसि मुंहिंजी कोकी न पचाइजांइ। ॾाढा दख खाधई। डॉक्टरनि बि जवाबु ॾिनो, वापसि घर वठी आयसि। चई हे बसि महिमान आहे, हाणे लेटाए सियोसि, आख़िरी साह पियो खणे। चई मुंहिंजी ज़ाल किथे आहे? ज़ाल चई साईं मां तव्हांजे पासे में बीठी आहियां। चई मुंहिंजो पुटु दीपक किथे आहे? दीपक चई बाबा मां पासे में बीठो आहियां तव्हांजे। चई मुंहिंजी धीअ किथे आहे? पूनम किथे आहे? त धीअ चई पापा मां बि तव्हांजे पासे में बीठी आहियां। हिते हुते ॾिठई, चई तव्हां सभई जॾहिं हिते बीठा आहियो त साम्हूं कमरे में पखो अजायो छो थो हले? ॾाढी सुठी फैमिली मिली आहे मूंखे, एंटरटेन्ड रहंदो आहियां मां। 6 साले जो मुंहिंजो सालो आहे। 6 साले जो सालो, राइमिंग आहे। मां जॾहिं घर वेंदो हुअमि पंहिंजे साहेड़ीअ सां मिलणु, साहेड़ी तॾहिं हुई शादीअ खां पहिरियों, हाणे त ज़ाल आहे। रोज़ु वञी बीह रहंदो हुअमि, भाई हले घुमर वठी वञांसि। हिकु ॾींहुं मां घंटी वॼाई, हिन दरवाज़ो खोलियो। चई तव्हां जो रोज़ मुंहिंजे भेण ते मिलण था अचो, छो? तव्हां ते पंहिंजी भेण कोन्हे? छह साले जो आहे। हिन टीचर पुछांसि प्यार ऐं इश्क में छा फ़र्क़ु थींदो आहे ॿुधाए। त चई टीचर जेको तव्हां पंहिंजे धीअ सां कंदा आहियो उहो प्यार आहे। त टीचर चई ऐं इश्क? चई जेको मां तव्हांजे धीअ सां कंदो आहियां। पर जेको मुंहिंजो सोरो आहे ॾाढो ई कमर्शियल माण्हू आहे, काफ़ी बिज़नेस ओरिएंटेड माण्हू आहे। दुकान अथनि पंहिंजो इलेक्ट्रॉनिक्स जो। त कॉम्पिटिशन में 2 दुकान अची खुलिया, हिकु लेफ्ट में हिकु राइट में। लेफ्ट वारे दुकान जी बोर्ड हई बेस्ट प्राइज़िस, राइट वारे बोर्ड हई लो प्राइज़िस एंड बेस्ट प्रोडक्ट्स। मुंहिंजे सोरे बोर्ड हई मेन एंट्रेंस। हिकु ॾींहुं सोरे घर चोर घुसी आयो। अधु राति जो खड़को ॿुधई, निंड मां जागी खड़ो थियो। चई केरु? त चोर वठी चयो म्याऊ। सोरे चई केरु? त चोर वरी चयो म्याऊ। सोरे चई केरु आहे? चोर चयो बोड़ा, ॿिली आहियां ॿिली। त सोरे चयो ठीकु आहे सुम्ही पियो। पर हिन सां मूंखे यादि आयो हिकु चोर जो किसो। हिकु चोर कंहिंजे घर में चोरी करणु वियो। अञा तिजोरी खोलण ई वारो, त तिजोरीअ मथां हिकु मैसेज लिखल पियो, तिजोरी तोड़ण जी काई ज़रूरत न आहे, हे बटन दॿाओ पाणी खुली वेंदी। वीचारो भोलो भंडारी बटन प्रेस कई, सिधो पुलिस अची वई। अखियुनि में ॻोड़ा अची वियसि। चई अॼु मुंहिंजो इंसानियत मां विश्वास ई उथी वियो। मुंहिंजो दोस्त आहे हिकु ॿियो, हुन घर मां वियोमांसि। मां ॾिठोमांसि हुन घर में हिरन जी मुंडी हई। तव्हां ॾिठो हूंदो केॾनि माण्हुनि पंहिंजे घर में हिन हिरन जी मुंडी हई पंहिंजे घर में। हरण सॉरी प्लीज़ माफ़ कजो, किथे किथे चुक करे वेंदुमि मां। पुट सम्झी, भाउ सम्झी, पीउ सम्झी माफ़ कजो प्लीज़। हिरन जी मुंडी हई। हाँ जी।
सिसी, थैंक यू। त हिरन जी सिसी हई आई त मां अजब खाधो, मां चयो यार हे छो कयो थी ईअं? चई यार हिरन केॾो सुहिणो जानवर आहे। मां चयो अच्छा, ईअं त मुंहिंजी ससु बि ॾाढी सुहिणी आहे, मूं वटि त घर में सिर्फ़ु फ़ोटा आहिनि हुन जा, पर हे आइडिया बुरो कोन्हे। वरी साले जो किस्सो थो ॿुधायांव। मुंहिंजो सालो स्कूल में वेठो, टीचर पुछांसि, टीचर चई तो वटि 2 रोटियूं आहिनि सम्झ, हो 2 रोटी तूं खाई वएं, तो वटि छा बचो? चई भाॼी। मुंहिंजी ससु मुंहिंजे साले ते स्कूल पई वठी वञे त मुंहिंजे साले चयो, मम्मी मम्मी हिन साल ॾियारी में फटाका असां हितो ई वठंदासीं, हिन बिल्डिंग मां। ससु चई चरो थियो ऐं छा, हे फटाकनि जी बिल्डिंग थी लॻाई छा, हे गर्ल्स हॉस्टल आहे? चई अच्छा, पप्पा त रोज़ ड्राइवर ते चवंदा आहिनि हिक खां हिकु फुलझड़ी मिलंदी आहे हिते। नंढा नंढा किस्सा आहिनि, पर तव्हां ॾिसो कीअं कॉमेडी ठही थी वञे। माण्हू मूंखे पुछंदा आहिनि कीअं तूं हे सभु जोक्स ठाहे थो, ॾाढो ॾुखियो जॉब आहे। मां चयो ॾुखियो न आहे, अगरि तव्हां लाइफ में ऑब्ज़र्व कयो त केॾियूं शयूं तव्हां सां थींदियूं। अच्छा, मुंहिंजे सहुरे न्यूज़पेपर में फ़ोन कयो, सहुरे जे बारे में ॾाढो वणंदो आहे मूंखे मुंहिंजो सहुरो। हुन न्यूज़पेपर में फ़ोन कई, अख़बार में एड विझाइणी आहे, मुंहिंजो चाचो गुज़ारे वियो। हाँ जी, ॾुख ॾाई ख़बर, थैंक यू, ॾुख ॾाई ख़बर। त अख़बार वारे चयो 50 रुपया पर वर्ड। त सहुरो सोचणु लॻो, चई अच्छा लिखो चाचा डेड। अख़बार वारे चयो सॉरी, क्षमा थो चाहियां, ईअं न थींदो, मिनिमम 5 अखर लिखणा पवंदा। सहुरे चई अच्छा सोचने दो, लिखो चाचा डेड, मारुति फॉर सेल। सहुरो ऑटो में वेठो, ऑटो वारे चई साहब ब्रेक फेल हो गया है, क्या करूं? चई भेणिया पहले तो मीटर बंद कर। टैक्सी वाले ते बिहारे के चई खार गुरुद्वारा जाएगा? टैक्सी वाले चई हाँ जाऊंगा। तो टिफिन देना, चई वापस आते हुए लंगर का खाना लेके आना। आखिर में एक मस्त मज़ेदार किस्सो तो ॿुधायांव। मुंहिंजो सालो स्कूल में वियो, टीचर पुछांसि हिन वाक्य जो मतिलबु ॿुधाए। रमेश नॉन वेज न खाईंदो आहे, हिन वाक्य में रमेश छा आहे? साले चयो राधा स्वामी। मां पहिरों तो विंदे विंदे तव्हां ते थैंक यू चवंदुमि, धन्यवाद, शुक्रिया। तव्हां एॾी त सपोर्ट कई आहे, एॾो त तव्हां तारियुनि सां मूंखे हौसलो अफ़ज़ाई कई आहे मुंहिंजी, थैंक यू। छो ही सिंधियुनि लाइ सही चवंदा आहिनि, अगरि तव्हां सिंधियुनि जो नालो पढ़ो SINDHI, सिंधी मतिलबु S यानी सिधा साधा, I यानी ईमानदार, N यानी नेक दिल, D यानी धर्मी, H यानी होशियार, I यानी इंसानियत वारा। सभई चो जय झूलेलाल। थैंक यू वेरी मच।